जी नाज़रीन, हिन वक़्तु असां साइट कोटड़ी में मौजूद आहियूं। नाज़रीन, सिंध हुकूमत पारां सस्तो अटो 65 रुपया किलो कयल ऐलान खां पोइ फुटकाते जामशोरे पारां हिते सस्ते अटे जा स्टॉल त लॻाया विया आहिनि, पर हिते बि इहो ॿुधायो पियो वञे त हीउ जेको अटो ॾिनो पियो वञे उहो बि दुकानदारनि खे मनपसंदि वॾे अघ ते ॾिनो पियो वञे, ऐं जॾहिं त असुल जेके मुस्तहिक माण्हू आहिनि उन्हनि खे अटो हिते घटि ॾिनो पियो वञे, जंहिंजे करे अचो त हिते माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त हू छा था चवनि। 650 रुपए थी आहे। अटो सुठो आहे फर्स्ट क्लास। चंदियूं हिकिड़ियूं ॿ ॻाल्हियूं हिते 50 माण्हू पहिरीं बीठा आहिनि अटा वठियो, उन खां अलावा उते ई वेठा आहिनि ॿिए 100 माण्हू लेन में बीठो आहे। असां हींअर मां मज़ूरी ते आयो आहियां, अगरि हींअर मां कम ते आहियां मूंखे छुटी थी वई, मुंहिंजा 600 रुपया त उहे विया हलिया, पोइ मूंखे हिते अटे वठण में फ़ाइदो कहिड़ो मिलियो? साईं मिले थो, पर जे अगरि 2-3 जॻहनि ते ॿिए हंधि मिले त हर को टाइम सां वठी हलियो वञे त कोई रोज़ी करे। असांखे मिलियो कोन्हे, असां ख़बर कोन्हे, हींअर आयासीं, हिकिड़ो कटो असांखे मिलियो कोन्हे घर जे वास्ते मां। सुबह के आए हुए अभी तक नहीं मिला है। ये दुकानों वाले आते कोई जो ना 10 कट्टे 15 कट्टे आप देखो स्टॉक रखे हुए दरख्त के नीचे 5-5 10-10 कट्टे स्टॉक रखे हुए। तो ये लोडर वाला उसके साथ मिला हुआ है, डारसन वाला मिला हुआ है, उसके बंदे कड़े उसको अलग 4-4 5-5 कट्टे देते। वो बाकी जो घर के लिए आता है बंदा, वो अभी सुबह से हम आए हमारे को तो एक भी नहीं मिला है। लोगों के देख तो सही, किसी के पास 10 कट्टे, किसी के पास 8 है, किसी के 5 है। 2 कलाक खनि थी विया आहिनि बीठा आहियूं, हुन गाॾी जे पोयां रुॻी भॼाईंदा था वञनि, ॾियनि नथा। अटो दुकाननि वारनि खे ॾियनि था, 20-20 बोरियूं हिते पयूं आहिनि, बसि दुकाननि वारा खयूं हलिया था वञनि, नथा ॾियनि। असां बि असां ग़रीबनि खे कॾहिं हुन गाॾी जे पोयां था भॼाइनि, कॾहिं हुन गाॾी जे पोयां। साढियुनि खां वठी बीठा आहियूं, हाणे हू पंहिंजे मर्ज़ीअ सां पिया होॾां हलाइनि, असीं बीठा हले त पियो पर पंहिंजे मर्ज़ीअ सां हलाइनि। कतार बीठी आहे होॾां पिया था हलाइनि, हाणे हिन महिल 6 कटा 7 खई विया वापसि। लाइन में बीठा आहियूं, अचनि था मनपसंदि माण्हू वॾा हेॾे अची 2 वठंदे हलिया तोखे ॾियूं वठी, होॾां वठी ॾींदा, होॾां वठी थो ॾिए बि हाणे गर्मीअ में वापसि वञूं नथा ॾियनि अटो, चवंदा बिहो विच ते माण्हुनि खे ॾींदा था वञनि 2-2 कटा 3-3 कटा, कंहिंखे ॾियनि कोन था। अॻु में बि आयासीं, ख़ाली मोटी आयासीं, चवां अटो खपे। जी नाज़रीन, तव्हां हिते सस्ते अटो वठण लाइ ईंदड़ माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन्हनि जो चवणु त हू सॼो ॾींहुं हिते इंतज़ारु कनि था, पर खेनि अटो नथो ॾिने। कुझु माण्हुनि जो चवणु आहे त खेनि अटो त 65 रुपया किलो ॾिनो थो वञे, पर अक्सरियत जेको आहे मनपसंदि माण्हुनि खे दुकानदारनि खे हीउ अटो विकिरो थो कयो वञे, जंहिंजे करे ग़रीब माण्हुनि खे सस्तो अटो जेको 65 रुपया किलो मिलणु जेको आहे उहो बि हिते मुश्किल बणिजी वियो आहे। कैमरामैन सरमद गुल सां गॾु लतीफ़ शोरो, KTN न्यूज़, कोटड़ी।